अस्सलाम वालेकुम। अॼु ॾिसो पाण पढ़ूं था ज़बर ज़ेर ऐं पेश वारा लफ़्ज़। ठीकु आहे। हाणे पहिरीं पाण पढ़ूं था ज़बर वारा लफ़्ज़। ॾिसो ऐं ज़बर वारा लफ़्ज़ पहिरीं कीअं थी पढ़ां। हाणे पहिरीं छा लिखियल आहे? खे ज़बर ख, टे ज़बर ट, छा थियो? खट। उन खां पोइ लिखियल आहे पे ज़बर प, के ज़बर ग, पग। उन खां पोइ पे ज़बर प, टे ज़बर ट, पट। पे ज़बर प, नून ज़बर न, पन। वा ज़बर व, टे ज़बर ट, वट। हे ज़बर ह, रे ज़बर र, हर। पे ज़बर प, रे ज़बर र, पर। काफ ज़बर क, खे ज़बर ख, कख। काफ ज़बर क, नून ज़बर न, कन। चे ज़बर च, पे ज़बर प, चप। बे ज़बर प, मीम ज़बर म, बम। टे ज़बर ट, पे ज़बर प, टप। हाणे ॾिठा इहो मूं पढ़ियो ज़बर जो आवाज़। हाणे पाण पढ़ूं था ज़ेर जो आवाज़। हाणे ॾिसो ही ज़ेर जो आवाज़ कीअं पढ़बो। भे ज़ेर भ, ते ज़ेर त, भित। छे ज़ेर छ, ते ज़ेर त, छित। ते ज़ेर त, टे ज़ेर ड, टिट। मीम ज़ेर म, सीन ज़ेर स, मिस। छे ज़ेर छ, लाम ज़ेर ल, छिल। मीम ज़ेर म, लाम ज़ेर ल, मिल। दाल ज़ेर द, लाम ज़ेर ल, दिल। खे ज़ेर ख, लाम ज़ेर ल, खिल। पे ज़ेर ट, टे ज़ेर ट, पिट। हे ज़ेर ह, ते ज़ेर त, हित। ठीकु आहे। हाणे इहो पाण पढ़ियो ज़ेर जो आवाज़। उन खां पोइ हाणे पढ़ंदासीं पेश जो आवाज़। ठीकु आहे। हाणे पेश जो आवाज़ ॾिसो कीअं थी पढ़ां। बे पेश ब, काफ पेश क, बुक। अलिफ पेश उ, थे पेश ठ, उठ। पे पेश प, छे पेश छ, पुछ। सीन पेश स, खे पेश ख, सुख। सीन पेश स, रे पेश र, सुर। दे पेश द, धे पेश ध, दुध। गा पेश ग, लाम पेश ल, गुल। खे पेश ग, मीम पेश म, घुम। काफ पेश ग, लाम पेश ल, कुल। मीम पेश म, रे पेश र, मुड़। हाणे ॾिसो हिनखे वरी रवां में थी पढ़ां। बुक, उठ, पुछ, सुख, सुर। दुध, गुल, घुम, कुल, मुड़। हाणे इहो पाण पढ़िया ज़बर। ॾिसो ही पहिरीं पाण पढ़िया ज़बर वारा लफ़्ज़। उन खां पोइ पाण पढ़िया ज़ेर वारा लफ़्ज़। उन खां पोइ पाण पढ़िया पेश वारा लफ़्ज़। हाणे ॾिसो ज़बर किथां लॻंदी आहे? ज़बर लॻंदी आहे मथां लॻंदी आहे। सही आहे। जेका मथां लॻंदी आहे उहा हूंदी आहे ज़बर। उन खां पोइ पाण पढ़ियो ज़ेर। ज़ेर हेठां लॻंदी आहे। हेठां जेका लॻंदी आहे छा हूंदी आहे? उहा हूंदी आहे ज़ेर। उन खां पोइ पाण पढ़ियो पेश। सही आहे।